अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मालताफ़ पठान जी रिपोर्ट। सिजावल जे समाज सुधारक सीनियर सहाफ़ी डॉक्टर रामचंद लोहाणा जी पहिरीं वरसी प्रेस क्लब पारां प्रेस क्लब में मल्हाई वई। तक़रीब में सिजावल जे शहरियन, वकीलन, सियासी समाजी धुरियन, सहाफ़ियन ऐं डॉक्टर रामचंद जे अज़ीज़न वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब के प्रेस क्लब सिजावल जे सदर इमदाद पठान, सीनियर सहाफ़ी लधो मुचारो, अब्दुल गफूर पली पोटो, हनीफ मला, शहरी इताद जे अगवान मुनीर मेमण, मौलवी अनवर सुमरो, अशरफ मेमण, यूनस बान, एडवोकेट लियाकत जमारी, गुल हसन रिंद, पीपी अगवान शफी मोहम्मद लगारी, मुकेश कुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त डॉक्टर रामचंद गुण रुखी शख्सियत जो मालिक हो। हिन सहाफ़ती मैदान में पंहिंजे कलम वसीले आवाम जी भरपूर ख़िदमत कई। उन सां गॾोगॾु संदसि हिकु मसीहाई किरदारु रहियो। इलाइक़े जी तरक़ी ऐं ग़रीबनि जी मदद करण में हमेशह अॻुवार रहियो। अहिड़नि मुख़लिस इंसाननि खे हमेशह यादि रखियो वेंदो। जॾहिं त शाइर सजन सिराई शाइरी वसीले भेटा पेश कई। तक़रीब में डॉक्टर ओस्मान सरवेज, डॉक्टर आसिफ तारानी, सहाफ़ी GM मेमण, सुल्तान फारूकी, नज़ीर बारण, कामरान खटी, अब्दुल खालिक मलान, निसार मेमण, नजीब सरवेज ऐं ॿियनि शिरकत कई।